ॿी ख़बर असां शेयर कंदा हलूं। झोल खां दलोर मोरी वटि कोच जे टक्कर में मज़दूर फौत थी वियो आहे। ड्राइवर गाॾी काए फरार थी वियो आहे। कराची खां ईंदड़ कोच जे टक्कर में 45 वरे जो मोहन कोहली मौक़े ते फौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे। असां हिकु ॿिए शेयर कंदा हलूं। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे आगाह करे आहियूं। झोल खां दलोर मोरी वटि कोच जे टक्कर में मज़दूर फौत थी वियो आहे। ड्राइवर गाॾी काए फरार थी वियो आहे। कराची खां ईंदड़ कोच जे टक्कर में 45 वरे जो मोहन कोहली मौक़े ते फौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे आगाह करे आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ हिकु ॿीहर अव्हां सां शेयर कंदा हलूं। झोल खां ख़बर शेयर करे आहियूं त दलोर मोरी वटि कोच जे टक्कर में मज़दूर फौत थी वियो आहे। ड्राइवर गाॾी काए फरार थी वियो आहे। कराची खां ईंदड़ कोच जे टक्कर में 45 वरे जो मोहन कोहली मौक़े ते फौत थी वियो। संदसि लाश इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अव्हांखे आगाह करे आहियूं। या ख़बर अव्हां सां हिकु ॿिए शेयर कंदा हलूं। झोल खां ख़बर शेयर करे आहियूं। दलोर मोरी वटि कोच जे टक्कर में मज़दूर फौत थी वियो आहे। ड्राइवर गाॾी काए फरार थी वियो आहे। कराची खां ईंदड़ कोच जे टक्कर में 45 वरे जो मोहन कोहली मौक़े ते फौत थी वियो आहे।